ठारू शाह ऐं आसपास में वधंदड़ बदअमनी फुर्जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि जो 21 ॾींहं बि थाणे जे मुख्य गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। इंसाफ़ करण जा नारा। ठारू शाह थाणे आॾो 21 ॾींहं पब्लिक राइट्स कमेटी पारां नसीर अबरो, असद शाह, साजिद ऐं ॿियनि अॻवाननि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त फुर्जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ 21 ॾींहं खां वठी एहतिजाज करे रहिया आहियूं, पर केर बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। इन्हनि चयो त पुलिस ॾुआरियुनि सां गॾु आहे। हिन महिल ताईं फुर्जा जवाबदार गिरफ़्तार न आहिनि थिया, केस मथिल दाख़िल थियो आहे। हिननि चयो त जेसीं ताईं शहर जे आसपास में वधंदड़ बदअमनी ख़तमु न थींदी ऐं फुर्जा जवाबदार गिरफ़्तार न थींदा, तेसीं ताईं एहतिजाज जारी रहंदो। रिपोर्ट नसीर अबरो, शाहीन न्यूज़, ठारू शाह। गुंडागर्दी